मलीर में समाजी तंजीम पारां लॉकडाउन सबब मुतासिर थियल हकदारन में राशन विरायो वियो। मरकजी तंजीम आरआई पाकिस्तान पारां शाह लतीफ टाउन, अब्दुल्ला गोठ, चौकुंडी, यूसुफ गोठ समेत बियन मुख्तलिफ इलाइकन में हकदार औरतुन, बारन ऐं मर्दन में अटे जा थेला विराया विया। उन मौके ते ज़िले काउंसिल कराची जे मेंबर शाहिद आरआई सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजी मदद पाण तहत हकदारन जी हर मुमकिन मदद कई आहे ऐं असां हमेशा गरीब अवाम सां गॾु बीहंदा आहियूं। हुन चयो त असां कॾहिं बि गरीब ऐं हकदार माण्हुनि खे अकेलो न छॾींदासीं। शाहिद आरआई चयो त हुकूमत पारां कोरोना वायरस खां बचाव लाइ लॉकडाउन लगायो वियो आहे, जंहिं सबब दिहाड़ी ते गुज़र सफ़र कंदड़ माण्हू बेरोज़गार थी विया आहिनि ऐं केतिरा ई माण्हू फ़ाक़ा कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। उन मौके ते सलीम शहजाद, हिदायत, शौकत आरआई, नदीम अकमल ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।